नाज़िन थरपारकर में कुंडी के वण में तैयार थियल सिंगरियूं मार्केट में पहुंची वयूं आहिनि, जॾहिं त सिंगरियूं थर जी मारूअड़नि जो रोज़गार जो सहारो बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसो था आबिद लोंगाणी जी ही रिपोर्ट। कंडी जे वण में तैयार थींदड़ सिंगरियूं थर जे मारूअड़नि जो रोज़गार जो सहारो बणियल आहिनि, जॾहिं त थर जा माण्हू थोरे नंढा ॿार कंडी जे वण मथे चढ़े सिंगरियूं ऐं पन लाइ मार्केट में विकिरो लाइ खणी ईंदा आहिनि। इहे सिंगरियूं ग़रीब पौरतनि जे बचड़नि जो रोज़गार जो सहारो बणिजी वञे थो। कंडी जे वण में तैयार थियल सिंगरियूं थर जा माण्हू वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं इहे सिंगरियूं पंहिंजनि रिश्तेदारनि तोड़े दोस्तनि खे सुखड़ी तौरु मोकिलींदा आहिनि। कंडी जे वण में थियल सिंगरियूं ऐं पन माल बि खाईंदा आहिनि, जंहिंमें खीर बि वधंदो आहे। कंडी जे वण खे हिकु त शाइर बि चयो आहे, में निकिरी वियूं आहिनि ऐं थरपारकर जो जहिड़ो इहो हिकिड़ो कमाई जो ज़रियो आहे ग़रीबनि जे लाइ। इहो कंडियुनि में थींदियूं आहिनि, मथे मथे लाइ ईंदा आहियूं असीं शहर में विकिरे करण लाइ। ॿियो अज़ीज़ दोस्तनि खे बि जेको सुखड़ी तौरु मोकिलींदा आहियूं। ऐं इहो जेको सिंगरी माल जो ॾुथ बि आहे ऐं ॾुकार जो माल जो जेको आजीगार बणिजे थो ऐं सिंगरी असीं जेको तमामु शौक़ सां खाईंदा आहियूं। सिंगरियूं हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां थरियुनि जो खाधो आहे। सिंगरियूं 10 ॾींहं 15 ॾींहं थिया निकिरियूं आहिनि। हाणे माण्हू भाॼी महांगी आहे, इन करे माण्हू सिंगरियूं खाइनि था। सिंगरी जेको ॾाढी हज़मेदार सुठी शइ आहे। असां थर जे लाइ वॾी सूखड़ी आहे। ॿिया पहिरियों अचण वारा आहिनि, केरु निकिरिया केरड़ा केरु था चओ छा हुन डोरा निकिरियो। हिन ते असांजे थर वारनि जो गुज़ारो आहे। ॿियो असां वटि आमदनी कोई कोन्हे, बेरोज़गारी घणी आहे।